नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो में खबर ईंदा डिप्टी कमिश्नर ठठो मोहम्मद उस्मान तनवीर वास्तेदार खातन अमलदारन की हिदायत कई है त हू ईंदड़ पोलियो मुहिम दौरान पिण अॻु जीअं हिन भेरे बि उन ई मयार मूजिब सचाई नेक नियती सां पंहिंजा फर्ज़ अदा कनि त जीअं ज़िले खे हमेशह लाइ पोलियो खां पाक बनाए सघिजे। हिन खेनि इहा पिण हिदायत कई त हू पोलियो मुहिम बाबति घुर्बल इंतजाम जल्द मुकमल कनि ऐं मुहिम खे कामयाब बणाइण लाइ मौजूदा समूरा वसीला कुतुब आणीनि। हिन चयो त मुहिम दौरान ज़िले इंतजामिया पारां सिहत खाते सां भरपूर सहकार कयो वेंदो त जीअं मासूम ॿारनि खे माज़ूर थियण खां बचाए सघिजे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो इज़हार हिन अॼु दरबार हाल मकली में 29 मार्च 2021 खां शुरू थींदड़ क़ौमी पोलियो मुहिम जे इंतजामनि जो जाइज़ो वठण बाबति मुनक़िद कयल गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। डिप्टी कमिश्नर चयो त ईंदड़ पोलियो मुहिम खां अॻु अहिड़ी हिकमत अमली जोड़ी वञे जंहिं तहत पोलियो टीमुनि जे घर घर मौजूदगी खे यकीनी बणाइण समेत मुहिम दौरान ज़िले जे मुक़ामी NGOs ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि मोज़िज़नि आलिम सगोरनि ख़ासि तौर ते वालिदैन खे पिण मुहिम में शामिल कयो वञे त जीअं को बि ॿार पोलियो जा फुड़ा पीअण खां रहिजी न वञे ऐं मुहिम खे पिण कामयाब बनाए सघिजे। हिन पुलिस अमलदारनि खे बि हिदायत कई त हू पोलियो टीमुनि खे मुकमल सिक्योरिटी फराहम कनि ऐं बसुनि वेगननि ऐं सुज़ुकियुनि खे चंद मिंटनि लाइ स्टॉपनि ते रोकीनि त जीअं सफ़र कंदड़ ॿारनि खे पिण पोलियो जा फुड़ा पियारे सघजनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।